जी दोस्तों, जनवरी जी थधड़ी मौसम, शाम जो पहर ऐं सफ़र जे दौरान दोस्तनि जी गैदरिंग हुजे ऐं उन दौरान जॾहिं सरमद जो मन मोहींदड़ आवाज़, सुरीलो आवाज़ जॾहिं कननि ते पवे थो त यकीनन हिकिड़ो अजब मंज़र ऐं अजब जेको आहे सो कशिश पैदा थी वञे। पाण बि दोस्तनि सां गॾु हुयासीं जॾहिं भिटाई जी नगरी खां पाण न्यू सईदाबाद वञी रहियासीं त पोयों सिज जो पहर ॾिठोसीं। वरी त जॾहिं सरमद जा गीत हलिया, मारूअड़ा झांगीअड़ा, त यकीन कयो त अजीब हिकिड़ो सुरूर दिलि में पइजी वियो ऐं वॾो मज़ो अची वियो। सरमद सिंधी जो आवाज़ कुदरती अहिड़ो आवाज़ आहे त उहो तव्हां जॾहिं बि ॿुधो, इनक़िलाबी कोई बि जेको आहे सो प्रोग्राम हुजे, क़ौमी राग हुजनि या मोहब्बत जे अंदाज़ में को गीत ॿुधण जो को दिलि चवे, त जॾहिं बि तव्हां सरमद सिंधी खे ॿुधंदव यकीन कंदो त तव्हांजो जेको आहे सो माहौल हिकिड़ो अहिड़ो बहितरीनु माहौल थी वेंदो जो तव्हांखे वॾो मज़ो ईंदो। ऐं त जॾहिं बि सफ़र जे दौरान हूंदो आहियां त सरमद सिंधी जो जॾहिं गीत न ॿुधां त मज़ो न ईंदो। ईअं न आहे त जेको आहे सो असांजी सिंध धरतीअ में ॿिया गुलूकार ऐं फनकार न आहिनि जंहिंजो आवाज़ बहितरीनु न हुजे। अलाह उन्हनि खे आबाद रखे, ख़ुशि रखे, पर सरमद सिंधी खे मौला अहिड़ी दात ॾिनी हुई। जो इनक़िलाबी जॾहिं गीतनि में सरमद सिंधी न हले त उहो इनक़िलाबी गीत जेको आहे सो अधूरा सॼा वेंदा आहिनि। जॾहिं बि को अहिड़ो मामिलो हुजे, रोबरलो धरणो हुजे या के क़ौमी शाहरा ते लॻल को इनक़िलाबी धरणा हुजनि या कल्चर डे जे ॾींहं ते को अहिड़ा प्रोग्राम हुजनि, सरमद सिंधी जे वञण खां पोइ संदसि सरमद सिंधी जो ख़ाल त भरजणु नामुमकिन आहे। सरमद सिंध हुयो, सरमद जा गीत इश्क हुया, सरमद जे गीतनि में बि सिंध गूंजे पई, ससुई गूंजे पई, पुनू गूंजे पियो, हेड़े सरमद आहे।